अस्सलाम वालेकुम दोस्तों, दिस इज इरफान शेख। उम्मीद है खुश हूं आबाद दोस्तों। असां हींअर यकीनन मौजूद आहियूं हिकिड़े ख़ूबसूरत सेट ते ऐं यकीनन तव्हांखे असां कुझु दोस्तनि ॿुधायो हूंदो कि हींअर असीं कहिड़े ड्रामे जी शूट ते मौजूद आहियूं। हींअर असां जेको असां मौजूद आहियूं हिकु नओं सोप सीरियल आहे जेको तकरार जी शानदार कामयाबी खां पोइ चौधरी असगर फ़हीम जंहिंजो डायरेक्टर आहे उन ई शहर में उन ई डायरेक्शन जे असां सभु हींअर वरी गॾु थिया आहियूं ऐं शानदार स्टोरी आहे जंहिंजो राइटर आहे असांजो तमामु प्यारो राइटर आहे, वॾो नालो आहे नूर साहब। ऐं हीअ जेको सोप सीरियल आहे ऐं जी स्टोरी तमामु बहितरीन आहे, में सस्पेंस आहे, कॉमेडी आहे ऐं एक्शन सां बि भरपूर आहे, तमामु सुठी कास्ट बि आहे ऐं मुंहिंजो जेको किरदारु आहे उहो तमामु अल्हम्दुलिल्लाह वॾो किरदारु आहे ऐं तमामु घणो रहंदो आहे। पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि त हिन कैरेक्टर खे पूरो निभायां ऐं तव्हांखे इंशाअल्लाह मुंहिंजो कैरेक्टर वणंदो ऐं तव्हां मूंखे पंहिंजे कमेंट सां आगाह कजो जिथे अगरि मुंहिंजे कैरेक्टर में या मुंहिंजी एक्टिंग में कोताही हुजे त ड्रामा थियण खां पोइ कमेंट सेक्शन में तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, मां ज़रूरु उनखे इम्प्रूव करण जी कोशिशि। दोस्तों तव्हां शुरू में ॾिठो जंहिंमें इरफान शेख क्लियर करे ॿुधायो त बाबा पंहिंजा बि ड्रामे में छा छा हूंदो, कहिड़े क़िस्म जी स्टोरी ईंदी। या तव्हांखे लगातार मां अॻे अपडेट ॾींदो आयुसि बाबा हिन में मार धाड़ एक्शन सां भरपूर ई ड्रामो आहे, कॉमेडी बि हिन में आहे ऐं ख़ासि करे जेको आहे हिन में वॾेरे पाई सीन बि घणा आहिनि। ऐं वरी इरफान शेख साहब बि इंटरव्यू में पंहिंजे ॿुधायो आहे ऐं पंहिंजा बि ड्रामे खे हुननि प्रमोट करण जी कोशिशि कई आहे। सुठी ॻाल्हि आहे, हर अदाकार पंहिंजे ड्रामे खे प्रमोट कंदो आहे ऐं हिन बि जेको आहे अॼु क्लियर ॻाल्हि कई ऐं तव्हां ॾिठो हिन वीडियो में जीअं। ऐं दोस्तो तव्हांखे हाणे त केॾो यकीन थी वियो हूंदो त असां जेका बि अपडेट ॾिनीसीं तव्हांखे लगातार पंहिंजा वेरी जी अॼु उहा तव्हां पाण इंटरव्यू में ॾिसो था, हर अदाकार जी ज़ुबानी ॾिसो था त उहा अपडेट असांजी केॾी क्लियर हुई। इन जे करे असांजी अपडेट सही हुई, सची हुई ऐं फेक ड्रामे जी अपडेट ॾींदा न आहियूं। ऐं हाणे तव्हां ॾिठा प्रोमो बि ॾिसी चुका हो, पहिरीं तारीख़ ते ड्रामो हलंदो बि सही, हेॾो इरफान शेख जी ज़बानी बि ॿुधी चुका हो। वधीक हाणे पाण तव्हां ट्रस्ट करे सघो था त असां ते असां केॾी हिकु ज़बरदस्त अपडेट ॾींदा अचूं था लगातार ऐं अॻिते बि तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। ऐं तव्हांखे वीडियो सुठो लॻो कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो, या लाइक करे ॿुधाए छॾिजो या सब्सक्राइब करे ॿुधाए छॾिजो। लाइक सब्सक्राइब कंदो त बि असांखे अंदाज़ो लॻी वेंदो त बाबा हीउ ड्रामो तव्हांखे वणे थो वाक़ई। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियोज़ में।